डॉलर ते कंट्रोल नथी सघियो। इंटरबैंक में डॉलर वधीक 6 रुपया 67 पैसा महांगो थी। मुल्की तारीख़ जी नई बुलंदतरीन सतह 262 रुपये जो थी वियो। 2 ॾींहनि अंदर डॉलर 31 रुपया महांगो थियण सबबि पाकिस्तान जो परॾेही कर्ज़ 3950 अरब रुपया वधी चुको आहे। ओपन मार्केट में भी डॉलर 8 रुपया महांगो थियण बाद 265 रुपयनि में विक्रो थियण लॻो। पाकिस्तान आज उस दोराहे पे खड़ा है जहां पर एक एक पाई हम बचाने की कोशिश कर रहे हैं। हमारे फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स हैं, उसको सामने रखकर हमने एक प्रायोरिटी लिस्ट बनाई है कि जो इंपोर्ट जो हैं उसमें किनको फौकियत हासिल होनी चाहिए। एक्सपोर्टर्स, फूड आइटम्स, अद्वियात। IMF से इसी महीने में मुझे पूरी उम्मीद है कि मुआहदा हो जाएगा और ये मुश्किलात से हम बाहर निकल आएंगे। फिर मल्टीलेटरल और बायलेटरल भी जो इदारे हैं वो हमारे साथ चलेंगे। चीनी हुकूमत का शुक्रगुजार हूँ, प्रेसिडेंट शी जिनपिंग का ML1 उनके हाई एजेंडा पे है और इंशाअल्लाह ML1 के ऊपर चीनी हुकूमत पूरी तरह यकसू है कि वो इंशाअल्लाह इस मंसूबे को वो बड़ी तेजी से आगे बढ़ाएंगे। IMF सां जल्द मुआहिदो थी वेंदो ऐं ॾुखियाईनि मां ॿाहिरि निकिरींदासीं। पाकिस्तान अहिड़े रस्ते ते बीठो आहे जो हिकु हिकु पाई बचाइण जी कोशिश करे रहिया आहियूं। केसीं ताईं ॿियनि जे सहारे ते हलंदासीं। ॿियनि ॾाढो हथ टंगण बदिरां कुर्बानी ॾियणी पवंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में ग्रीन लाइन ट्रेन जे इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त गुज़िरियल हुकूमत को कमु करण बदिरां रुगो इल्ज़ाम में वक़्तु ज़ाया कयो। दोस्त मुल्कनि सां लाॻापा बि ख़राब कया विया। चीन जी कंपनियुनि ते करप्शन जे इल्ज़ाम ते चीन नाराज़ आहे, पर बर्फ़ आहिस्ते आहिस्ते पघिड़जी रही आहे। हुकूमत IMF सां मुआहिदो कयो त अवाम ते बार पवंदो। हिक ॾींहं में डॉलर 33 रुपया महांगो थी चुको। हुकूमत मुल्की मईशत खे दफ़न करे छॾियो। PTI अॻवाननि जी हुकूमत ते तनक़ीद। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शौकत तरीन ऐं असद उमर चयो आहे त नाणे ज़ख़ीरा 3 हफ़्तनि जा रहिजी चुका आहिनि। रुगो 36 कलाकनि अंदर मुल्क जो परॾेही कर्ज़ 4500 अरब रुपया वधी चुको आहे। हाणे मसलो मुआशी न क़ौमी सलामतीअ जो बणिजी चुको आहे। निगरां हुकूमत 3 महीननि अंदर इलेक्शन न कराई त आर्टिकल 6 तहत कार्रवाई जी दरख़्वास्त ॾिनी वेंदी। मुल्क माशी दुबड़ में फाथल आहे। जल्द ॿाहिरि निकिरींदासीं। पाकिस्तान कलमाए तैयब जे नाले ते ठहियो। उन जी हिफ़ाज़त, तरक़ी ऐं ख़ुशहाली अल्लाह पाक जी ज़िम्मे आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त गुज़िरियल हुकूमत में मुल्की मईशत तबाह कई वई। इतिहादी हुकूमत ईंदड़ चूंडुनि ताईं बहितरी आणण जी ख़्वाहिशमंद आहे। मुल्की मईशत खे तबाह करण जो ज़िम्मेवार केरु आहे, उन जी जांच ऐं एहतिसाब थियणु घुरिजे। तहरीक इंसाफ पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी मुक़ररी सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾी। खेस कम करण खां रोकण जी इस्तदा। असद उमर दरख़्वास्त में इलेक्शन कमीशन जे 2 मेंबर्स खे धुर बणाईंदे मौक़िफ़ इख्तियार कयो त मोहसिन नक़वी जी मुक़ररी गैर आइनी आहे। निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी में इलेक्शन कमीशन आइनी ज़िम्मेवारी पूरी करण में नाकाम वियो। सुप्रीम कोर्ट साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि लाइ हुकुम जारी करे PTI पंजाब जे चूंडुनि जी तारीख़ न ॾियण ते मोहसिन नक़वी ख़िलाफ़ लाहौर हाईकोर्ट में भी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। अपोजिशन लीडर राजा रियाज़ की मुक़ररी जो नोटिफिकेशन को चैलेंज। इलेक्शन कमीशन के धमकियूं ॾियण वारे केस में गिरफ़्तार PTI अॻवान फवाद चौधरी 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। अदालत पुलिस जी जिस्मानी रिमांड में वाद वारी इस्तदा रद्द करे छॾी। ॿुधणी दौरान फवाद चौधरी ऐं इलेक्शन कमीशन जे वकील में ॾंद चक बि थिया। फवाद चौधरी जे वकीलनि ज़मानत लाइ दरख़्वास्त बि दाख़िल कराए छॾी। अदालत पारां धुरिन के नोटिस जारी। खान साहब के साथ जो बैठने वाले थे ना, बस वो शुरू ले गए सारी पार्टी। और मैंने कहा था कि यार आपको 25 मई याद है,
आपने जरूर दोबारा बार बार आजमाना है, जो आजमाए हुए हों तो इस तरह नहीं करते। और 3-4 बंदों की वजह से, एक तो बेचारा मैंने बड़ा अफसोस है, कभी पहला फड़िया जाता तो असी साडा काम ठीक हो जाना। बिल्कुल ठीक, तुसी सुनाओ, मैं बस साडा हाल चाल पूछना सी। बड़ा ठीक जा रहा था। अफवाह आज सुबह 5 बजे महीना पहला समझ बिल्कुल ठीक है। पंजाब जा गुणे वरी वज़ीर चौधरी परवेज़ इलाही फवाद चौधरी की गिरफ्तारी बाबत पंहिंजे बयान ते मौज़ूद करे छॾी। ट्विटर ते मौज़ूद खां पोइ चौधरी परवेज़ इलाही फवाद चौधरी जे भाउ फैसल चौधरी सां फोन ते राब्तो बाज़ाब्ता मौज़ूद कई। संदसि कुटुंब सां मुकम्मल यकजहतीअ जो इज़हार। गुज़िरियल ॾींहुं चौधरी परवेज़ इलाही तक़रीब खे ख़िताब दौरान हिक ऑडियो लीक में चयो हो त फवाद चौधरी खे अॻ में गिरफ़्तार कयो वञे हा त पंजाब असेंबली टुटण खां बची वञे हा। खान साहब की सिक्योरिटी को खतरात लाहक हैं। गुज़श्ता महीने जो एक कातिलाना हमला हुआ था, जो एक नाकाम कातिलाना हमला हुआ था, उसके बावजूद अगर इस वक्त के जो कठपुतली हुकूमतें हैं, अगर वो खान साहब की जिंदगी के वो जो खतरात लाहक हैं और वो आवाम से नहीं है, वो आप सबको पता है कहां से है कि अगर खान साहब को खुदा न खास्ता कुछ भी हुआ तो उसकी जिम्मेदार ये कठपुतलियां होगी, राना सनाउल्लाह होगा और जो उसके हवारी हैं। पीटीआई जो हुकूमत ते इमरान खान जी सिक्योरिटी वापस वठण जो इल्जाम। शिबली फराज चयो आहे त इमरान खान जी सिक्योरिटी ते मौजूद खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब पुलिस जे अलकारनि खे वापसि घुराए वियो आहे। इमरान खान जी हयाती खे ख़तरो आहे, मतस अॻु बि हमलो थी चुको आहे। इमरान खान खे नुक़सान पतो त उन जो ज़िम्मेवार राणा सनाउल्लाह ऐं संदसि कठपुतलियूं हूंदियूं। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे शिबली फराज चयो त निगरान हुकूमत जो मक़सदु इंतकामी कार्रवायूं करण न पर चूंडू कराइण हूंदो आहे। नथो लॻे त निगरान वॾो वज़ीर ऐं संदसि काबीना चूंडू कराइण आया आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त शेख रशीद आसिफ ज़रदारी ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। शेख रशीद लाल हवेली मां बेदख़लीअ खां बचण लाइ मुल्क खे बाहि लॻाइण जी साज़िश करे रहियो आहे। जारी कयल बयान में शर्जील मेमण चयो त मोहसिन नक़वी सुठी शहरियत रखंदड़ शख़्सियत आहे। खेसि इलेक्शन कमीशन आइन ऐं कानून मूजिब मुक़ररु कयो। फवाद चौधरी जी गिरफ़्तारी जो जश्न चौधरी परवेज़ इलाही मल्हाए रहियो आहे। इमरान खान गिरफ़्तारीअ जे ख़ौफ़ खां ज़मा पार्क में लिकी वेठो आहे। पीटीआई तरीन ग्रुप जे जहांगीर तरीन ऐं संदसि पुट अली तरीन खे वॾो रिलीफ मिली पियो। एफआई जहांगीर तरीन ऐं अली तरीन जा केस ख़ारिज कंदे चयो आहे त अदालती हुकुम खां पोइ जहांगीर तरीन जो केस ख़तमु कयो पियो वञे। मनी लॉन्ड्रिंग ऐं डॉलर जे गैर क़ानूनी मुंतक़िली बाबति जहांगीर तरीन ऐं अली तरीन ते लॻायल इल्ज़ाम दुरुस्त न आहिनि। क्यामाड़ी जे ॻोठ मोहम्मद अली लगारी में मुबैना ज़हरीली गैस ख़ारिज थियण सबबि पकड़ियल बीमारीअ विखे वधीक बजणा फौत अंग वधी एकीअ थी वियो। इलाइक़े में सिहत खाते जूं टीम्स पहुची वियूं। ॻोठाण THO क्यामाड़ी ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त शिकायतूं बावजूद सिहत खाते ॿारनि जे इलाज लाइ तकड़ा क़दम न आहिनि खंया। सिंध हुकूमत ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में स्कूल तबाह थियण बाद 20,000 खेमा स्कूल क़ाइम करण जो फ़ैसिलो करे वरितो। बहाली वारे खाते 20,000 खेमा ख़रीद करण लाइ नाणे खाते खां 3 अरब 60 करोड़ रुपया घुरी वरिता। ॿी खेमो 1,80,000 रुपयनि में ख़रीद करण जो काथो लॻाए वियो। बोर्ड सबबि 7,503 स्कूल मुकमल तौर ते तबाह थी विया ऐं 12,305 स्कूल खे जिज़वी तौर नुक़सान पहुतो। सिंध हाई कोर्ट MKM अॻवान बाबर गौरी जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत बाबर गौरी जी धीअ जी दरख़्वास्त ते 10 ॾींहनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई। 10 लख रुपयनि जा ज़मानती मुचलका जमा कराइण जी हिदायत। ATC पारां बाबर गौरी जा जारी कयल गिरफ़्तारी वारंट बि मुअतल। वकील मूजिबि बाबर गौरी 30 जनवरी ते ॾे वापसि अची केस खे मुंहुं ॾींदो। कंबर वारे साईं सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी जी जनाज़े नमाज़ कंबर में अदा कई गई। मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि जे वॾे अंग शिरकत कई। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। कंबर वारे साईं जे लाॾाणे ते कंबर में ॿिए ॾींहुं बि कारोबार ऐं राइस मिल सोग में बंदि। तालीमी इदारनि में बि मोकल।
मुशर्रफ फिरोज में पुलिस एहलकार जी शहादत वारे केस में अॻूणे MPA मौज़म अब्बासी जी ज़मानत मंज़ूर। दहशतगर्दी रोड अदालत ₹1 लख जे मुचलक़ एवज़ मौज़म अब्बासी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। हैदराबाद की अदालत सिंध यूनिवर्सिटी जी क्वाइंट बस ड्राइवर के कत्ल केस में गिरफ़्तार 2 जवाबदार पीउ पुटनि के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस जवाबदार आसिफ ऐं ज़ीशान शाह के जुडिशियल रिमांड जी अदालत में पेश कयो। अदालत जवाबदारनि के 3 जनवरी ताईं रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। हैदराबाद पुलिस जो मासूम ॿारनि ते वहशियाणो तशद्दुद। ॿारनि चाकी हाट भिटाई नगर थाणे जे अहलकारनि गुलिस्तान सजाद भरिसां मासूम ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बनाइण बाद खंभण जी कोशिश कई। मासूम ॿारनि ते तशद्दुद जी वीडियो KTN न्यूज़ हथ करे वरिती। सखर तालीमी बोर्ड पारां 9हीं ऐं 10हीं क्लास जे इम्तिहानी फीस में वाध सबब मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी। खेरपुर हिंगोट जा कुंभ मीरपुर माथिलो ऐं ॿियनि शहरनि में शागिर्दनि एहतिजाज कयो। मुज़ाहिरीन चयो त ₹2,650 इम्तिहानी फीस गरीब शागिर्दनि ते ज़ुल्म आहे। गरीबनि खे तालीम खां महरूम कयो पियो वञे, फीस ख़त्म कई वञे। मीरपुर फांसी अदालत में धीअ सां ॾाढाई जो ॾोह साबित थियण ते जवाबदार पीउ खे उमिरि कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई। अदालत जवाबदार अब्दुल रशीद खे उमिरि कैद ऐं ₹1 लख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। 2021 में सतारी फैक्ट्री वारे इलाइक़े में जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो हो। खेरपुर में बरसात मुतासिरनि जी बाहर न थियण ऐं अटो महांगो करण ख़िलाफ़ औरतुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। रैली कढी डिप्टी कमिश्नर ऑफिस आॾो धरणो हुयो। मुज़ाहिरीन चयो त अतरादू महांगाई करे माण्हुनि खे अपघात ते मजबूर कयो पियो वञे। बरसात मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। संदन ॿाहिरि करे महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे। कुनरी में कोटा जी कणक न मिलण ख़िलाफ़ चकी मालिकनि अटे जूं चकियूं बंदि करे छॾियूं। बुस्टा रोड खां कुनरी प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। कोटड़ी में सुजुकी ऐं रिक्शा में टक्कर, औरत फौत, 1 ॼणो ज़ख़्मी। रोड हादसे में सदोरी खोसो मौके ते ई फौत थी वई। ज़ख़्मी रिक्शा ड्राइवर अस्पताल मुंतक़िल। ऐं कराची में ऑल पाकिस्तान इंटरवर्सिटी कैंप जी शुरूआत थी वई। सूबाई वज़ीर सईद गनी इब्तिताह कयो। चइनि ॾींहनि वारनि रांदियुनि में सॼे मुल्क जे 50 यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द शागिर्दाणियूं ऐं 2,500 एथलीट्स हिसो वठी रहिया आहिनि। सईद गनी चयो आहे त सॼे मुल्क मां कराची पहुतल शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे भली कार चऊं था। तालीमी इदारनि में रांदियुनि खे हथी ॾियण जी ज़रूरत आहे।